मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं वोट कहिड़ी पार्टी खे ॾियणु खपे? साईं वोट ॾियो पीपी वारा पीपी खे ॾियो, पीटीआई वारा पीटीआई वारे खे ॾियो, जेयू वारा जेयू वारे खे ॾियनि। बसि कहिड़ी पार्टी खे? जेके ई पार्टियूं सभु सिलेक्ट थियल आहिनि, मां कंहिंखे ॿुधायां कंहिंखे ॾियो? जेके पार्टी वारा उहे पंहिंजे पार्टी वारे खे ॾींदा न। हा, आज़माइल खे आज़माए वरी बि ॾियो, जेको आहे पीपी खे ॾेई छॾियो वोट। हा, वॾो फ़ाइदो ॾिसंदो। ऐं असांजो पेरस लॻो पियो न, मस्तु महिल ॾिसो था न। मूंखे हिकिड़े साथी ॿुधायो साईं, हे जेको असांजो रोड आहे न, जेको बि हितां गुज़रंदो न, जेको बि हितां गुज़रंदो न, क़यामत ॾींहुं अलाह ताला हुनखे जनम में न विझंदो। छो त हे असांजो रोड जनम आहे। हे रोड आहिनि जेको हितां निकिरंदो त अहिड़ी धूड़ जो असांखे पोइ घर में सुञाणीनि बि नथा। असांजे घर में त अलाह ताला क़यामत ॾींहुं खां पुछा ई न कंदो जेको हिन रोड खां गुज़री, हिन रोड खां उहो साईं पहुचे न। अगरि का हामला औरत खणी वञो न, जंहिंखे 8 महीनो हुजे, चई इनशाला रस्ते तां हुनजो हमल थी वेंदो। से वोट जेको आहे पंहिंजी तक़दीर खे जेको चेंज कयो। हा, जेकॾहिं माखां राय वठो था, हा साईं असां जेको आहे असां उलमा खे वोट ॾींदासीं। उलमा खे, छो त मूंखे एतमाद आहे उन्हनि ते, उलमा ते मूंखे एतमाद आहे। हा साईं, अल्हम्दुलिल्लाह, न ज़ानी आहिनि, न शराबी आहिनि, न कंहिंजा क़ातिल आहिनि, न जेको आहे 2 नंबर आहिनि, न कंहिंखे धोखेबाज़ी ॾिनी अथऊं। त मां अल्हम्दुलिल्लाह मां त पंहिंजे उलमा खे वोट ॾींदुमि। मुंहिंजो अॼु बि जेको आहे आलमनि खे वोट आहे, इनशाला सुभाणे बि आलमनि खे वोट आहे। बाक़ी तव्हांजी राय तव्हांजे मथां आहे। तव्हां अगरि पीपी आहे त बिस्मिल्लाह करे पीपी खे ॾियो, पीटीआई जा आहियो त उनखे ॾियो। ऐं बहरहाल मुंहिंजे चवण सां तव्हां वोट ॾींदव बि न, मूंखे पूरी पक आहे। मुंहिंजे चवण सां कोई कंहिंखे वोट ॾींदो बि न। बहरहाल जेको पंहिंजे मुस्तक़बिल जेको आहे सोचो, पाण खे जेको आहे न, तव्हां पाण खे चेंज कंदो न, पोइ ज़मानो चेंज थींदो न। असां तव्हां सिंधियुनि खां यकीन करो, पंजाब वारा ज़बरदस्त अथव। असां बसि सुता पियूं, हे का बि त ख़राबी थिए न, सुता पियूं बसि, टेंशन ई कंहिं क़िस्म जो न आहे। मां ईअं चवां, कोई कुटे वेंदो न त बि कंहिंखे कुझु न चवंदासीं। इन खां सुजाग पंजाब वारा ज़्यादा आहिनि। उनखे थोरो कुझु मसइलो थींदो आहे न, हो तकड़ि में रिएक्शन खणंदा आहिनि। तव्हां खां उन्हनि जा रोड भला, तव्हां खां उन्हनि जी तालीम जेको आहे ज़बरदस्त, तव्हां खां उन जा रस्ता भला, तव्हां खां उन्हनि जो माहौल भलो, तव्हां खां उन्हनि जा स्कूल भला, तव्हां खां भला उन्हनि जा कारोबार ज़बरदस्त। त हो हिकिड़ी होशियारु क़ौम आहे, ऐं असां हितां हिकु ग़ुलाम क़ौम आहियूं। अलाह ताला सिंधियुनि खे सम्झ नसीब अता फरमाई।